जो बेड़ो जंहिंमें सिर्फ़ 72 माण्हू हुया जे उहे हुजनि जेके मूंखे मञनि था जे इस्लाम ते ईमान आणनि था 72 माण्हू हुया ऐं उहे जेके चढ़िया बेड़े में उहे बची विया ॿिया त 100 जी तादाद में हुया न नाफ़रमान ना आल अॼु उनजो को तारीख़ में वजूद ई कोन्हे को तारीख़ वरी बि हज़रत नूह खे सोनेरी अरबन सां लिखियल आहे ऐं हज़रत नूह जे 72 माण्हू वारो जेको बेड़ो हो उहो बचियो आहे सॼी दुनिया में अॼु उहो निमाईंदा तव्हां असां जेके हिते कुल मौजूद आहियूं एम्प्लॉइज़ लाइन जे प्लेटफॉर्म ते हुसैनी टोले जा माण्हू आहियूं हुसैनियत कल भी जिंदाबाद ही फिरोनियत कल भी मुर्दाबाद ही ऐं सुभाणे भी मुर्दाबाद जेको एम्प्लॉइज़ अलायंस जे झंडे जे हेठो आहे उहो हुसैनी टोले जो माण्हू आहे सच पुछो त एम्प्लॉइज़ अलायंस जी समूरी क़यादत करबला जे मैदान में टपो ॾिनो आहे हाणे तव्हां मोमिन माण्हुनि ते फर्ज़ थो आहे ते 6 तारीख़ ते वधि में वधि कराची में शामिल थी बाशऊर हुजण जो ऐं हुसैनी हुजण जो मिसाल क़ाइमु कजो असां सरकार खे चयोसीं हे असांजा मुतालबा डीआरए जेको वफ़ाक़ ॾिनो आहे वफ़ाक़ 3 दफ़ा डीआरए ॾिनो आहे जंहिं ते पहिरियों दफ़ो पंजाब अमल कयो केपीके अमल कयो गिलगित बल्तिस्तान अमल कयो आज़ाद कश्मीर फॉलो थो करे पाकिस्तान खे उन अमल कयो बलोचिस्तान अमल कयो हाणे वरी जेको डीआरए मिलियो सवाइ पंजाब ऐं सिंध जे सभिनी अमल कयो ऐं असांखे उहो बजाए डीआरए ॾियण जे असां डीआरए जी घुर कईसीं हा कयो वरी हुननि हिकिड़ी नोटिफिकेशन कढी 31/7 ते असांजी पेंशन जेका सरकारी मुलाज़िम जो आख़िरी सहारो आहे असांजी चादर आहे उन खे कट ॾेई असांजी पेंशन खे जेको असांखे पोयों हिकिड़ी बटाई बि न थी उन जूं थजूं ई उड़ारे छॾिया असांखे जेको डीआरए मिलियो पर जेका असांखे सहूलियत मिलियल उहा बि हुननि ख़तमु करे वरी असांखे 16/8 ते ॿी नोटिफिकेशन जारी थी त जेको सरकारी मुलाज़िम जंहिंजी सर्विस मैच्योर थी थिए जेकॾहिं उन जी 55 साल उमिरि आहे 60 साल ते रिटायर करिणो आहे जेकॾहिं 55 ते कंदो त 10% उन जी काटगोरी भई कई वेंदी जेकॾहिं 56 ते कंदो त उन जी 8% काटा कई वेंदी सरकारी मुलाज़िमनि खे हथ सां उन्हनि छेड़ियो आहे ऐं जेको असांखे हथ सां उन्हनि छेड़ियो आहे उनजो रिज़ल्ट असां उन्हनि खे 6 तारीख़ ते ॾींदासीं ही सरकारी मुलाज़िम हिन जी वॾी तारीख़ आहे प्रोफेसर साहब एमआरडी तहरीक जी ॻाल्हि कई साईं जेका एमआरडी जी तहरीक हली जंहिंखे चयो थो वञे द मूवमेंट ऑफ रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी उहा जॾहिं सिंध जे ऐं पाकिस्तान जे मुलाज़िमनि चइनी सूबनि ते मुश्तमिल मौलाना अब्दुल गफ़ार गफ़ारी ऐं अब्दुल जतोई जी क़यादत में 1982 में तहरीक हलाई ऐं 3 महीना पंजाब वाद में छॾे वियो बलोचिस्तान सिंध गॾु आहे 3 महीना सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि थियूं 83 जी जेका तहरीक हली उहा बि मुलाज़िमनि जी हलायल तहरीक जो नक़ल करे तहरीक हलाई वई तव्हां वन यूनिट जी ॻाल्हि कई वन यूनिट जी जेका तहरीक हली उन तहरीक बि मुलाज़िमनि जेको किरदारु अदा कयो आहे उनखे बि सोनेरी अखरनि सां लिखियो वियो आहे उन खां अॻु में ही जेके वोटर लिस्टियूं उर्दू में हुयूं सिंध जे अदबी संघ जे प्लेटफॉर्म तां तहरीक जो आगाज़ कयो उन सां सिंध जे उस्तादनि सिंध जे मुलाज़िमनि भरपूर नमूने सां किरदारु अदा करे उन वोटर लिस्ट खे बि सिंधीअ में शाया करायो कालाबाग डैम जे मसइले ते बि सिंध जे उस्तादनि सिंध जे मुलाज़िमनि पाण वधायो सिंध खे जॾहिं आदमशुमारीअ जे ढोंग सां अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई वई त उन वक़्तु बि गस्टा पेटियल प्रोफेसर लेक्चरर एसोसिएशन सभिनी पंहिंजो इजलास घुरायो मुस्लिम कॉलेज में ऐं उन्हनि पंहिंजे ज़िलनि ते फ़ैसिलो लाथो त हर हिकु दोस्त पंहिंजे तालुकनि जी मीटिंग घुराए बिना मुआवज़े जी असांखे जे मुआवज़े जी ज़रूरत कान्हे का सिंध जे माण्हुनि खे अक़लियत खां तब्दील अक़लियत खां बचाइण जे लाइ सही अंग अखर पेश कनि ऐं 1992 में सही अंग अखर पेश कया विया जेके हिन महिल ताईं पाकिस्तान जी गवर्नमेंट क़बूल ई न आहे
जो ऐलान कयो जे इन जी प्रेस कॉन्फ्रेंस क्यों असां गॾिजी वञूं था प्रेस कॉन्फ्रेंस से उन सां सभिनी मुलाज़िम तरतीब निभायो मां सिविल सोसाइटी खे गुज़ारिश थो कयां त लिफ़ाज़ी बयानबाज़ी खे छॾे हाणे सिंध जे सॼणनि सां कुल्लो कुल्ले मिलाए गॾिजी वियो असां हमेशह सिंध धरतीअ ते ईंदड़ हर ॾुखे वक़्त में तव्हां सां कुल्लो कुल्ले मिलाए बीठा आहियूं असां कॾहिं बि फ़र्क़ु न आहे कयो जेका वकीलनि जी तहरीक आहे या अदीबनि जी तहरीक आहे या सहाफ़ियुनि जी तहरीक आहे सिंध जे मुलाज़िमनि हमेशह तव्हां सां निभायो हाणे तव्हां ते फ़र्ज़ु आइद थो थिए हाणे जेके बि इक़्तिदार खां ॿाहिरि पार्टियूं आहिनि उनखे गुज़ारिश आहे सिंध जे अदीबनि खे गुज़ारिश आहे सिंध जे सहाफ़ियुनि खे गुज़ारिश आहे सिंध जे वकीलनि खे गुज़ारिश आहे ऐं सिंध जे कॉर्पोरेशन खे गुज़ारिश आहे त उहे 6 तारीख़ ते असां सां अमली तौर ते गॾु बीहनि ऐं गॾु बीह सिंध सां ऐं मुलाज़िमनि सां मुहबत जो इज़हार कनि असांजा जेके हक़ आहिनि असां हक़ त हर दौर में हुक्मरान खां पंहिंजा छीनी वरिता आहिनि जेकॾहिं समाज सां बीहे थो त समाज जा लख अहसान वरी बि जेकॾहिं नथो बीहे त असां उन जे लाइ बि बद दुआ आहियूं वरी बि उन जे लाइ दुआ घुरायूं असां दुआ जो घुरायूं असां कल्ह बि कंहिंखे अकेलो कोन छॾियोसीं वरी बि जेकॾहिं समाज में को मज़लूम माण्हू को मिसकीन माण्हू को सतायल माण्हू को ॾुखायल माण्हू को बुखायल माण्हू को छॾियल फटियल तबिके जो माण्हू वरी बि रोज ते आयो अथई मुलाज़िम वरी बि उन सां कुल्लो कुल्लो मिलाए गॾिजी सरकार असांजा मुतालबान त असांखे DRA ॾियो जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट पाण ऐलान कयो आहे ऐं असांजो मुतालबो आहे त पघारनि में महांगाई जे मुनासिबत सां 70% इज़ाफ़ो कयो असांजो मुतालबो आहे त असांखे ग्रुप इंश्योरेंस जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॾिनो आहे जंहिं ते ॿ सूबा अमल था कनि KPK में ग्रुप इंश्योरेंस मिले थो जीअं रिटायर माण्हू करे थो तीअं मिले थो असां वटि तॾहिं बि मिले जॾहिं माण्हू अलाह खे प्यारो थी बलोचिस्तान में ग्रुप इंश्योरेंस मिले थो एनुअल फंड मुल्क जे 2 सूबनि में मिले थो KPK में ग्रेड वाइज़ मिले थो जीअं असांखे स्पेशल फिनेंशियल असिस्टेंट मिलंदो आहे फौजीअ खे ग्रेड वाइज़ उते बि ग्रेड वाइज़ मिले थो बलोचिस्तान में रिसेंटली 15 ॾींहं में उहो जेको ग्रुप एनुअल फंड ॾींदा वरी उनखे रीशेड्यूल कयो आहे वरी उनखे वधाए वरी ॿीहर नोटिफिकेशन ॾिनी वई आहे असां था चऊं त जेके असांजा पैसा आहिनि जेके असांजे खीसे मां था कटे अमानत तौर रखिया आहिनि उहे हाणे असांखे वापसि कयो घटि में घटि असां रिटायर कयूं था त उहे शयूं तव्हां असांखे वापसि कयो असांजा जेके हक़ आहिनि मथां सरकार जे ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त हे जेका मुलाज़िम 6 तारीख़ ते अचनि था 6 तारीख़ ते ही एहतिजाज करे तकीरा करे हिकु ॾींहं में मोटी वेंदा इहा सरकार जी भुल आहे ही जेके मुलाज़िम हथ मथे खणी फ़ैसिलो ॾियो एम्प्लॉइज़ अलायंस जी क़यादत जो फ़ैसिलो आहे त सभु पाण सां सिर सां कफ़न ॿधी करे उते पहुचंदासीं सभु पहुचे असांजो धरणो हिकु ॾींहं जो न आहे जेसीं ताईं मुतालबनि ऐं मसइलनि जे हल जी मुकमल जेका नोटिफिकेशन आहे DRA समेत पघारनि में वाध समेत एनुअल फंड समेत पेंशन जी कटौतीअ जी नोटिफिकेशन वापसि 16/8 वारी जेका नोटिफिकेशन निकितल आहे उहा वापसि न थींदी ते असां न वठंदासीं जेके असांजा दोस्त खिताब करणु अचनि था सभु असांजा दोस्त असांजी अखियुनि जो नूर आहिनि उहो असांजी हिन तहरीक जो सरमायो आहिनि पर मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त कल्ह मां वीडियो क्लिप 2 दोस्तनि जी ॾिठी चयूं त तव्हां असांखे भले पघार भले न वधायो DRA भले न ॾियो पर जेको पेंशन में कट आयो अथव इन तो विथरा थियो अहिड़ी का बि शइ क़बूल न कबी हथो कमु मथे करे ॿुधायो का बि शइ क़बूल न कबी जेसीं ताईं DRA न मिलंदो महांगाई जे मुनासिबत सां पघारनि में वाध न थींदी एनुअल फंड न मिलंदो ग्रुप इंश्योरेंस न मिलंदो तेसीं ताईं पेंशन में कटौती वारे नोटिफिकेशन खे असां क़बूल न कंदासीं सरकार वॾी चालबाज़ी करे 2024 जे 11 महीने में हिकिड़ी नोटिफिकेशन कढी आहे डिस्ट्रीब्यूशन ऑफ पेंशन स्कीम जी
वरी उन्हें हाणे वापसि कयो त असां विथला कई आहे वरी उनखे घुमाईंदा था त बाबा असांखे विथला वापसि करे थी ॾे बाबा असां पढ़ियल कढ़ियल माण्हू आहियूं असां तव्हांखे पहिरें क्लास खां वठी यूनिवर्सिटीअ ताईं पढ़ाए करे हेॾे मथे मोकिलियो आहे तव्हां उस्तादनि सां उस्तादी न कयो पढ़ियल कढ़ियल माण्हू सां तव्हां उस्तादी न कयो अहिड़ियूं नोटिफिकेशनियूं असांखे नथियूं खपनि असांखे उहे नोटिफिकेशनियूं खपनि थियूं जंहिंमें असांजे सरकारी मुलाज़िम जी पघार सिक्योर हुजे असांजी जेका पेंशन आहे उहा सिक्योर हुजे असांजो बेनिफिट फंड असांखे मिले असांजो ग्रुप इंश्योरेंस असांखे मिले असांखे महांगाई जे तनाज़ुर सां असांखे पघारूं असांजी वात मां सरकार खे ॿुधायां थो घुरां त हाणे हीअ जेका जंग शुरू थी आहे हीअ जंग सरकारी मुलाज़िम जे बुखे पेट ऐं बेज़मीर हुकुमरान जे विच में जहिड़ो आहे इंशा ताला तव्हां असां हुसैनी टोले जा माण्हू आहियूं हक़ ते आहियूं सच ते आहियूं सभु बहादुरी सां गॾु बीठा आहियूं पंहिंजा हक़ हुकुमराननि खां ई तूं मां करे न वठिबा ईअं न चइबो साईं महिरबानी कयो चइबो अली मर्दान शेख वांगुरु त साॾा